पंबर GCMW वारी स्कूल में स्कूल जी प्रिंसिपाल डॉक्टर रज़ा सुल्ताना जरवार जी मेज़बानी हेठ जश्न आज़ादी के हवाले से एक शानदार तकरीब मुनाक़द कई व पंबर GCMW स्कूल में स्कूल जी प्रिंसिपाल डॉक्टर रज़िया सुल्ताना जरवार तरफा पाकिस्तान के आज़ादी वारे ॾिहाड़ जश्न आज़ादी के हवाले से एक रंगारंग ऐं ख़ूबसूरत तकरीब कोठाई तकरीब में डीसी कंबर शहदाद कोट समेत ज़िले सेहत खाती ऑफिसर ममता प्रोग्राम समेत स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दियाणनि ऐं अमले वॾी अन में शिरकत कई जॾहिं त तकरीब में पाकिस्तान के आज़ादी वारे ॾिहाड़े की खुशी में स्कूल अंदर क़ौमी झंडो फड़काए के पिणु काटियो वियो ऐं पाकिस्तान ऐं पाक आर्मी जिंदाबाद जा नारा पिणु हणिया विया जॾहिं त जश्न आज़ादी वारे रंगारंग तकरीब में स्कूल जी प्रिंसिपाल डॉक्टर रज़िया सुल्ताना जरवार डॉक्टर जनता अब्बासी एवं समीना जूणिजू पारान मेहमानन के इजर पिणु तहफ़ी तौर ॾिना विया जश्न आज़ादी की तकरीब के ख़ताब कंदे डीसी कंबर शहदाद कोट कामरान हुसैन मुश्ताक शेख DHO कंबर शहदाद कोट डॉक्टर उज़ार अली तनियो ADHO कंबर शहदाद कोट डॉक्टर सैयद हबीब शाह डॉक्टर मोहम्मद नवाज कमालानी डॉक्टर रज़िया सुल्ताना जरवार उमरान अली बुढ़ो सईद नदीम हुसैन शाह चयो त असां तमामु वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असांखे पंहिंजो मुल्क आहे जिते असां आज़ादी से ज़िंदगी गुज़ारे सकूं था। आज़ादी एक तमामु वॾी नेमत है जॾहिं त असांजे मुल्क पाकिस्तान की आज़ादी लाइ असांजे वॾड़नि पंहिंजी जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾेई अंग्रेज़नि खां आज़ाद करायो। असांजे वॾड़नि जो प्यारो मुल्क पाकिस्तान ठाहिण में तमामु वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि जेके असां कॾहिं न विसारे नथा सघूं। असां मथां इहा ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे वतन जी ख़ुशहाली लाइ हर वक़्तु महिनत कंदे पंहिंजे अवाम जी ख़िदमत कंदा रहूं।